नाज़िम, नवाब शाह जे शहर ने गरीब तबके नए साल जी माली बजट के रद्द कंदे अवाम के रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था तालिब हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। जी हर साल जी हिन साल भी 2022 ऐं 2023 जी सिंध हुकूमत तरफ़ां बजट पेश कई पई वञे। अचो त जेके नवाब शाह जा शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त जेका हर साल जेका बजट पेश थींदी आहे हुकूमत ऐलान कंदी आहे त असां सस्ताई कंदासीं। हिन साल जेका अवाम खे कहिड़ो रिलीफ मिलंदो, अचो त जेका बजट आहे उन हवाले सां जेके शहरी नवाब शाह जा उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उनजो छा चवणु आहे। बजट में जो है कभी भी आवाम को रिलीफ दिया ही नहीं गया। नाम ज़रूर होता है कि बजट जो है आवाम दोस्त होगा, मगर हमेशा बजट जब भी आया है वो आवाम दोस्त नहीं आवाम दुश्मन आया है। उठाकर देखें कि जो बेचारी आवाम है वो एक बार बजट पास होने के बाद आए रोज़ जो है जो अशिया ज़रूरी है जो उसकी कीमतों में आए रोज़ की इजाफों की सूरत में जो है वो नया बजट देख रही होती हैं। और आवाम ने हमेशा जो ये बजट आया है इसका रद्द किया है और बजट के लिए ये कहा है कि कभी इन्होंने आवाम बजट दोस्त पास ही नहीं किया। सिंध सां जेके बि जेका हिन वक़्तु जेका महांगाई जी या इन जी सूरत हाल थी आहे, पेट्रोल जा अघ, ॿियनि आम वाइपे जे शइ जा अघ जेका आसमान सां चोट चढ़ल आहिनि, क़रीबन जिते ॿिनि वेलनि जी मानीअ जो हलाक आहे उते गॾो मां हिकिड़े सरकारी मुलाज़िम जी हैसियत सां इहो बि चवंदुसि त भाउ ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां त मुलाज़िमनि जो जेको आहे फाका कशी थिए पोइ तव्हां उन्हनि जे पघारनि खे बीणो कयो वञे। कॾहिं बि का अहिड़ी बजट सिंध हुकूमत तरफ़ां पास न कई वई आहे जंहिंसां जेको आहे सो ग़रीब आवाम खे रिलीफ मिले। बजट पास हूंदे बि जेको आहे सो उन सां सिर्फ़ु अमीर लोग जेके माण्हू आहिनि, सियासतदान आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे फ़ाइदो थींदो आहे। ग़रीब माण्हू उहो ई ग़रीब हूंदो आहे, अमीर ॾींहों ॾींहुं अमीर थींदो थो वञे, ग़रीब ॾींहों ॾींहुं ग़रीब। ॾियारी कमाइण वारो जेको ग़रीब आहे उहो ई अॼु बि जेको आहे सो उहो पंहिंजे घर 500 रुपया ॾियारी खणी थो वञे, या वधि में वधि 600 या 700 बसि। मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि जेके ॾियारी रोज़ कमाइण वारा आहिनि, उनजी घटि में घटि न त हिन दौर में घटि में घटि हुनजी 1500 ॾियारी करणु खपे, जीअं उहो पंहिंजे घर वारनि जो पंहिंजो पेट गुज़र सफ़र करे सघनि। ही हर साल वांगुरु बजट पेश कई पई वञे, पर हिननि जो वाइदो हूंदो आहे त बाबा असां सस्ताई कंदासीं न का पहिरियां सस्ताई हुई, पर हाणे त मतिलबु हिननि अञा महांगाई करे छॾी आहे। जीअं हिननि वाइदा कया पे बाबा असां हलफ़ कयां बाबा असां सस्ताई कंदासीं, उम्मीद त नाहे ही सस्ताई थींदी। जितां नवाब शाह शहरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि चयो त जेका अॼु जेका बजट पेश कई पई इहा सिर्फ़ु अंग ऐं अखर आहिनि। जेका ही बजट पेश मां जेको फ़ाइदो पवंदो, अमीर सदाईं अमीर थींदो थो वञे ऐं ग़रीब जेको आहे ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो थो वञे। इन्हनि चयो त जेका 500 रुपया ॾियारे मज़दूरी कमाए थो तो 500 रुपया न पंहिंजो अटो वठी सघे थो, न बचनि खे सही तरीक़े सां मानी खाराए सघे थो। इन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त जेको मज़दूर आहे उनजी मज़दूरी 1500 रुपया कई वञे त जीअं हू ख़ुशहाल थी सघे ऐं पंहिंजे बचनि जो पेट पाले सघे। कैमरामैन फ़ैद सां गॾु तालिब हुसैन रिंद, SS न्यूज़, नवाब शाह।